इसराइली फौज गज़ा जे विच वारे इलाइक़े ऐं पासे में हमला 48 कलाकनि दौरान 69 फ़लस्तीनी शहीद 212 ज़ख़्मी। ॾखण गज़ाई खान यूनिस में इसराइली बमबारी सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 11 ॼणा शहीद थी विया। दी अलबला में पनाहगीरनि जे ख़ैमनि ते ड्रोन हमलनि में 4 फ़लस्तीनी शहादत। वाणी नसीरात कैंप में 5 फ़लस्तीनी इसराइली दहशतगर्दी जे वर चढ़ी विया। ॾखण लुबनान में इसराइली फ़िज़ाई हमलनि में 8 ॼणा शहीद। पीटीआई बानी जी भेण अलीमा खान जी रऊफ़ हसन सां व्हाट्सएप पैगाम नओं पेंडोरा बॉक्स खोले छॾियो। ॿिन्ही विच में व्हाट्सएप पैगामनि ज़रिए पीटीआई ते कब्ज़े जी जंग जो मंज़रनामो वाज़े। अलीमा खान व्हाट्सएप तां रऊफ़ हसन खे बुशरा बीबी सां मंसूब हिकु पैगाम मोकिलियो। अलीमा खान जो चवणु आहे त बुशरा बीबी जो इहो पैगाम बेवकूफ़ाणो आहे। बुशरा जो डिसइंफॉर्मेशन सेल माण्हुनि खे भड़काए रहियो आहे। हिन पैगाम जी मशहूरी न कई वञे। पीटीआई बानी जी बुशरा बीबी सां अहिड़ी का बि ॻाल्हि ॿोल नाहे थींदी। सुचमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त नफ़रत जी सियासत जा नतीजा बहितर न निकिरंदा आहिनि। तहरीक इंसाफ़ ते कब्ज़े जी जंग कई थी वञे। अलीमा खान ऐं रऊफ़ हसन जूं ॻाल्हियूं सभिनी साम्हूं आहिनि। बुशरा बीबी कूड़ियूं ॻाल्हियूं पखेड़ी रही आहे जंहिंजी का बि हक़ीक़त नाहे। सियासी मुफ़ादनि लाइ मुल्क खे नुक़सान पहुचाइण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। हुकूमत तरफ़ां 28 अगस्त ते पार्लियामेंट जो गॾियल इजलास तलब करण जो फ़ैसिलो। पार्लियामेंट मेंबरनि खे इजलास में हाज़िरी यकीनी बणाइण जी हिदायत। पार्लियामेंट जे गॾियल इजलास में अहम कानून साज़ी जो इम्कान। क़ौमी असम्बली जो इजलास 26 अगस्त ते तलब करण जो नोटिफिकेशन जारी। सदर आसिफ अली ज़रदारी सां जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात। मुल्की सियासी मुआशी सूरतहाल ते ॻाल्हियूं। हुकूमत मुखालिफ़त में पार्लियामानी राब्ता बहितर करण ते इत्तफ़ाक़। सीनियर सूबाई वज़ीर रजील इनाम मेमन ट्रैफिक मसइलनि जो ज़िम्मेवार बि निगरान हुकूमत खे करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त निगरान हुकूमत जी नाअहली सबबि ट्रैफिक जा मसइला पैदा थिया आहिनि। चूंडियल हुकूमतूं ई अवामी मसइला संजीदगी सां हल करे सघनि थियूं। 2018 जी चूंडुनि में वॾे पैमाने ते धांधली कई वई। तहरीक इंसाफ़ जे हुकूमती दौर में को बि तरक़ियाती कमु न थी सघियो। पीपी थरपारकर में बिजली पैदा करण जा मनसूबा शुरू कया। ॿियो भेरो इलेक्ट्रिक व्हीकल टैक्सी मुतारिफ़ कराए पई वञे। संदसि सरकार तरफ़ां ईवी टैक्सी सर्विस बि शुरू करण जो ऐलान। ईरान बस हादसे में क़ौतिल 28 ॼणा आबाणनि इलाइक़नि में मिटी मां हवाले। लाड़कानी कंदकोट ख़ैरपुर वारह पखे बाकराणी बबड़ो हिसनि में फ़ौतनि जी तदफ़ीन। वाक़ई सबबि समूरी सिंध में ज़ोर। पंजाब पुलिस जे 12 अहलकारनि जी शहादत खां पोइ कच्छ वारे इलाइक़े खे कड़ो बरक़रार। सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान पुलिस तरफ़ां धाड़ेलनि ख़िलाफ़ गॾियल कार्रवाई जूं तयारियूं। आईजी सिंध गुलाम नबी महमद सां पंजाब जे मुंसिब जो राब्तो। पंजाब पुलिस 20 ख़तरनाक तरीन धाड़ेलनि जा नाला तस्वीरूं ऐं सिर जी क़ीमत जारी करे छॾी। घुरबल धाड़ेलनि में शाहिद वल्द कमाल मुजीब ऐं ॿिया शामिल। माचको में 12 पुलिस एहलकारनि खे शहीद करण जो केस दाख़िल। इंस्पेक्टर अमजद रशीद जी फरियाद ते दाख़िल कयल केस में सनू शहर ज़बरू शहर समेत 131 ॾुआरी नामज़द। धाड़ेलनि यरगमाल बणायल पुलिस एहलकार जी वीडियो जारी करे छॾी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। मीरपुर ख़ास बदीन मिठी नंगर पारकर कोट गुलाम मोहम्मद में वसकारो। नए कोट टाल्ही नबी सरथर मीरवा गोचाणी चंबड़ उडेरूलाल कुंडरी ऐं शेख भिरकियो में वसकारो। मौसमियात खाते तरफ़ां 25 खां 30 अगस्त ताईं सिंध समेत समूरे मुल्क में तेज़ वसकारे जी अॻकथी। क़ौमी रागी बीजल सिंधी गले जे कैंसर सबबि ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो। टंडे मोहम्मद खान में समेत आलिन अखियुनि सां मीटिंग मां हवाले। जनाज़ नमाज़ में सियासी समाजी ऐं क़ौम परस्त अॻवाननि जी शिरकत। ऐं रावलपिंडी टेस्ट बिना के नतीजे ख़त्म थियण जो इम्कान। बांग्लादेशी टीम 565 रन्सुनि ते ऑल आउट। मुशफ़क़ रहीम जी शानदार सेंचुरी 191 रन्सूं। मेहदी हसन जूं 77 रन्सूं। क़ौमी क्रिकेट टीम जूं 1 विकेट जे नुक़सान ते 23 रन्सूं। महिमान टीम खे अञा बि 94 रन्सुनि जी सरसी।